निज़ाम ख़त्म करे मुशर्रफ जो नाज़मी निज़ाम लागू करण ख़िलाफ़ सुभाणे क़ौम परस्तनि सॼे सूबे में हड़ताल जो सॾु ॾिनो आहे, जंहिंजी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि हिमायत कई आहे, जॾहिं त पीपी पारां पिणु सुभाणे क़ौम परस्तनि ख़िलाफ़ मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढण जो फ़ैसिलो कयो आहे। उन हवाले सां ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ पलेजो सां। अस्सलाम वालेकुम अयाज़ लतीफ़ पलेजो साहब। वालेकुम सलाम। अयाज़ साहब, सुभाणे क़ौम परस्तनि सॼे सूबे में हड़ताल जो सॾु ॾिनो आहे, जंहिंजी कामयाबी लाइ राब्ता बि जारी आहिनि। अवां जी पार्टी कहिड़ी हिकमत अमली जोड़ी आहे? अॼु असां हींअर कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। ऐं हींअर कराची जी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ निकितो आहियां। असीं हींअर कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे शेरशाह ऐं प्योरली जेके जिते सिंधी आबादियूं कोन आहिनि उन्हनि इलाइक़नि मां लंघूं पिया। हींअर शेरशाह वटि आहियूं, 3 अठी अलकरम स्क्वायर, अहिड़नि सभिनी इलाइक़नि में बि दोस्तनि ऐं कारकुननि सां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि। प्रेस क्लब जे ॿाहिरां अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे भेनरनि सां मुलाक़ात थी आहे कराची में। इंशाअल्लाह अॼु अवामी तहरीक कॉल ॾिनी आहे सॼे सिंध में त हिन गॾियल हड़ताल खे कामयाब करण लाइ अवामी तहरीक जा कारकुन ईअं ई ॿाहिरि निकिरनि जीअं 5 ऐं 8 अगस्त ते अवामी तहरीक हड़तालुनि में निकिता हुआ ऐं जीअं 19 फरवरी ते अवामी तहरीक जे हड़ताल में निकिता हुआ। सुभाणे सिंध में मुकमिल पहिया जाम हूंदो, शटर बंदि हूंदो ऐं सिंध जा माण्हू इहो पैगाम ॾींदा त पीपुल्स पार्टी जीअं अॼु हिदायतूं जारी कयूं आहिनि फॉरेस्ट डिपार्टमेंट के, इरिगेशन के, कम्युनिकेशन वर्क्स के, इंफॉर्मेशन के, एक्साइज एंड टैक्सेशन के, उन्हनि में हिदायतूं सेक्रेटरीज़ ऐं चीफ इंजीनियर जारी कयूं आहिनि त सुभाणे उन्हनि खातनि जा पटेवाला ऐं कासिद ऐं नायब कासिद ऐं क्लार्क पीपुल्स पार्टी जे ऑफिसनि मां झंडा खणी निकिरनि, न त उन्हनि जी हफ़्ते जूं पघारूं बंदि कयूं वेंदियूं। भले सुभाणे सरकारी मुलाज़िम कासिद ऐं नायब कासिदनि खे पीपुल्स पार्टी ॿाहिरि कढे, पर पीपुल्स पार्टी जा गयूर कारकुन, पीपुल्स पार्टी जा बाज़मीर कारकुन जेके 83 ऐं 86 जी तहरीकुनि में असां सां गॾु अवामी तहरीक सां कुलो कुले में मिलाए ज़िया ऐं मुशर्रफ जे हमलतुनि ख़िलाफ़ विढ़िया, ॿिया ख़िलाफ़ विढ़िया, उहे सभु पीपुल्स पार्टी जा माण्हू सुभाणे क़ौम परस्तनि सां गॾु अवामी तहरीक सां गॾु हिन सिंध जे इम्कानी विरहाङे जे साज़िश जे ख़िलाफ़ मैदान ते हूंदा ऐं सुभाणे सॼी सिंध बंदि हूंदी। अयाज़ साहब, पीपी अॻवाननि क़ौम परस्तनि खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो आहे त हू पेट परस्त आहिनि, अवाम संदन साथ न ॾींदो। तव्हां छा था चओ? जॾहिं जहाज़ बुॾंदो आहे या ॿेड़ी बुॾंदी आहे त सभ खां पहिरीं कुआ टिपंदे ई ॿाहिरि पाणीअ में जंप ॾींदा आहिनि। तंहिंजे करे जॾहिं पीपुल्स पार्टी जो जहाज़ बुॾे पियो त जेके कुआ वज़ीर आहिनि, कुआ जेके हा राणा सनाउल्लाह ॾाढो कोन पुछंदा, कुआ जेके आहिनि सो अल्ताफ़ हुसैन ऐं अनीस अहमद खान ऐं वसीम अख्तर बयानु ॾींदा त कुआ चुप थी वेंदा ऐं जॾहिं आमरियत हूंदी, मुशर्रफ हूंदो तॾहिं कुआ भॼी वेंदा दुबई ऐं लंडन ऐं न्यूयॉर्क। पर जॾहिं सिंधी क़ौम परस्त निकिरंदा त कुआ टिपा ॾींदा। उहे कुआ भले था टिपा ॾियनि, फ़क़ीर पंहिंजी सदा हणंदो रहंदो ऐं जीअं चयो वियो आहे त फ़क़ीरनि जे ख़िलाफ़ भौंकंदा रहंदा ऐं सिंध जा क़ौम परस्त मैदान में हूंदा ऐं पंहिंजी क़ौम जी खंज मल्हाईंदा। अयाज़ साहब, क़ौम परस्त पीपी खे सिंध जे वजूद लाइ ख़तरो करार ॾेई रहिया आहिनि, तव्हां छा था चओ? आउं सम्झां थो त पीपुल्स पार्टी जेकॾहिं इहे पॉलिसीज़ कंटिन्यू कयूं, पीपुल्स पार्टी माज़ी में असां सां गॾु 83 जी तहरीक में रही आहे, उन रोल खे असां एप्रिशिएट कयो ज़िया जे ख़िलाफ़ वेहण जो, उन वक़्त जे कारकुननि खे असां एप्रिशिएट कयो। पीपुल्स पार्टी मां 6 MNA MPA ज़फ़र अली शाह, नबील गबोल, यूसुफ तालपुर, नवाज़ चंडियो, हुमेरा अलवाणी, हकीम बलोच जहिड़ा माण्हू, अली अहमद पिताफी जहिड़ा माण्हू उहे आवाज़ बुलंद करे निकिता आहिनि, उन्हनि जे रोल खे एप्रिशिएट था कयूं। पीपुल्स पार्टी असां सां गॾु ओबावड़े वटि बेनज़ीर साहिबा जी क़यादत में धरणो आयो, असांजी भेण असां सां गॾु हुई, शहीद भेण, उनजे उन बहादुरी वारे रोल खे असां एप्रिशिएट था कयूं। बाक़ी जेकॾहिं पीपुल्स पार्टी इहो गस वरितो ज़िया वारो ऐं मुशर्रफ वारो ऐं गद्दारी वारो त उनजे ख़िलाफ़ सॼी सिंध जा 6 करोड़ माण्हू निकिता आहिनि, उहे सॼा 6 करोड़ माण्हू पीपुल्स पार्टी खे पंहिंजो मुखालिफ़ सम्झंदा। अयाज़ लतीफ़ पलेजो साहब, मेहरान टीवी सां ॻाल्हाइण लाइ मुंहिंजी महिरबानी।